सुर्ग हिते आ नर्ग हिते आ सुर्ग हिते आ नर्ग हिते आ मरण खां पोइ कंहिं ॾिठो आ सुर्ग हिते आ नर्ग हिते आ सुर्ग हिते आ नर्ग हिते आ। आज्ञा में हिते आ दियज रूप में मुझते आ माँ जे रूप में ससुजते आ नंढ वॾे जो मानुजते आ मिठ मोहब्बत जी ॻाल्हि जिते आ मिठ मोहब्बत जी ॻाल्हि जिते आ सुर्ग उते आ सुर्ग उते आ सुर्ग उते आ सुर्ग उते क्रोध कलेश जो राज जिते आ लक्ष्मीअ जो अपमान जिते आ नफ़रत जो माहौल जिते आ लोभ लालच जो भाव जिते आ रत जो संबंध थतो जिते आ रत जो संबंध थतो जिते आ नर्ग उते आ नर्ग उते आ नर्ग उते आ नर्ग उते आ। मात पिता जो आदर जिते आ दुख सुख ऐतिहासिक की असा कदे कोन भूलंदासीं दिलीप लालवाणी हिकु सिंधियत के समर्पित सिपाही आहिनि उन्हनि जी हिकु दैनिक अख़बार धनुषधारी न केवल उल्लास में शानदार पंहिंजी सिंधियत जी जोत जॻाए रही आहे अहिड़े भाउ खे असांखे नाज़ आहे ऐं इन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेसिताईं साह आहे ओसिताईं मां सिंधियत जे वाधारे लाइ सदाईं अॻिते पंहिंजा क़दम वधाए रहंदा अहिड़े भाउ जो हिकु बार वरी पंहिंजे सां हार्दिक स्वागत ऐं अभिनंदन। सुर्ग उते आ सुर्ग उते आ सुर्ग उते आ। घर के चाही त जय अमरलाल जेकी लगभग सब सिंधी घर में बीती है लेकिन बाबा साहब के हथ जंदो सिंधियत के समर्पित सिपाही आहे मुंहिंजो बि फ़ैसिलो थिए त हिकु पत्रकार भाउ असांजे सूर्यनगरी हिकु पत्र भाउ जो हिते सम्मान करण आयो आहे धनुषधारी उन्हनि जी शानदार सिंधी अख़बार निकिरंदी आहे असांखे फ़ख़्रु आहे त असांजे विच में सिंधियत के समर्पित सिपाही हिते असांजे विच में मौजूदु आहे मां पूजनीय भाऊ साहिब खे अनुरोध कंदुसि त पंहिंजे शुभ धन शाल पाए करे बाबू लालवाणी जो
प्रणाम करें। सुर्ग हिते आ मरण खां पोइ कंहिं ॾिठो आ सुर्ग हिते आ नर्ग हिते आ। तुंहिंजो पेर थींदो सबागो कोई दुख न ईंदो यादो। धर्म इहो ई थो चवे त मां तुंहिंजे दर जो पाणी बि कोन पीआं। इहो मुंहिंजी आत्मा ते कर्ज़ थी पवंदो। आई एम सॉरी भारती, अलॻि थियण जो फ़ैसिलो तुंहिंजो पंहिंजो हुयो। तुझे मुझे दिल भी चयो आहे जीवन साथी बणजी रहणो आहे। हे सिंधियुनि जा भॻवान झूलेलाल हिननि खे सुमत ॾे। शाहूकार जी भी काई उम्र थींदी आहे छा? नहीं, शाहूकार बुढ़ापे में भी जवान लगंदा आहिनि। बाबा ओ बाबा, बाबा ओ बाबा मुंहिंजी शादी करायो, शादी करायो मुंहिंजी शादी करायो। ॿाहिरि बि ॾाढियूं न कर। छॾो मूंखे, तव्हां मुंहिंजे मथां हथ खयो कीअं? तूं मुंहिंजी नुंहुं न धीउ आहीं, मुंहिंजी बचड़ी तूं मुंहिंजी धीउ आहीं। ही सभु छा मूं पंहिंजे लाइ कयो? छो वास्ते ॻाल्हायां? कंहिंखां ॾका थी छा? सुर्ग हिते आ नर्ग हिते आ सुर्ग हिते आ नर्ग हिते आ मरण खां पोइ कंहिं ॾिठो आ सुर्ग हिते आ नर्ग हिते आ। शो में अची ॾिसी रहिया आहिनि त मूंखे ईअं लॻी रहियो आहे ॼण मां जोधपुर में न मां सिंध में बीठो आहियां। इहो सिंध जो माहौल तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। माण्हू चवनि था सिंधी ॿोली ख़तमु पई थिए, सिंधियत ख़तमु पई थिए, पर मूंखे तव्हां हिते अची करे सुबुह वारे शो में मुंहिंजे हिन विश्वास खे पको कयो आहे कि जेसि तक तव्हां जहिड़ा सिंधी भाउर भेनर मौजूद आहिनि असांजी सिंधियत कॾहिं ख़तमु नथी थी सघे, असांजी सिंधी ॿोली कॾहिं ख़तमु नथी थी सघे। मां हिकिड़ी ॻाल्हि जी तरफ़ तव्हांजो ख़ासि ध्यानु छिकाइणु चाहींदुसि कि छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति न थे हा अगर उनखे जीजा माता जहिड़ी मां न मिले हा। मुंहिंजी जॻह ते माताऊं मुंहिंजूं भेनरूं महिरबानी करे टाइम थियो हिते आयूं आहियो जेॾी महिल सिंधी पिक्चर ॾिसण लाइ पाण में सिंधी ॻाल्हायो पियूं, केॾियूं वणियूं पियूं, केॾियूं सुठियूं पियूं लॻो। तव्हांखे छा थी वेंदो आहे जेॾी महिल तव्हां पंहिंजे घरनि में वेंदा आहियो? छो था पुछो बेटा क्या खाएंगा? मैगी खाएंगा? उन खां पुछो पुट सेल फुल्का खाईंदे? इहो पुटु वफ़ादार थींदो, वॾा थींदा तव्हांजी सेवा कंदो। ही सिंधी फिल्मूं मूं तव्हांजे मनोरंजन लाइ न ठाहियूं आहिनि, तव्हांखे जाॻाइण लाइ ठाहियूं आहिनि। समाज निभागो थींदो आहे जंहिंजी ॿोली मरी वेंदी आहे। जंहिं समाज जी ॿोली मरी वेंदी आहे उन समाज जी पहचान मरी वेंदी आहे। असां सिंध छॾण खां पोइ बि अॼु हेॾी तरक़ी कईसीं, उन्नति कईसीं, छाकाणि सिंधियत असां सां गॾु हुई जेका असां छॾे रहिया आहियूं। सिंधी ॿोली असांजी ख़तमु थींदी पई वञे। अगरि इहा ई हालत रही त असां ज़बरदस्त हीना थी वेंदासीं। असां उथली न चुड़ियल हूंदो आहे, जेको जड़ुनि सां चुड़ियल हूंदो आहे सो छांव ॾींदो आहे, फल ॾींदो आहे। मुंहिंजो समाज सदाई साओ रहे, इहा हिकिड़ी मंत्र खणी करे तव्हांजे विच में आयो आहियां ऐं मां हर सिंधी खे इहो चवंदो आहियां कि हर सिंधी चाहे दुनिया में किथे बि रहंदो हुजे मुंहिंजो सॻो भाउ आहे, सॻी भेण आहे, छाकाणि असांजी माउ हिकु आहे, उहा आहे सिंधियत। इन नाते मां तव्हांजो सॻो भाउ आहियां, तव्हां मुंहिंजा सॻा भाउर भेनर आहियो ऐं मां चाहींदुसि कि असांजी सिंधियत जूं जड़ूं सदाई सायूं रहनि ऐं सिंधियत साई रही त तव्हां बि सावा रहंदा ऐं तव्हांजो घर परिवार बि साओ रहंदो। हिन फिल्म में छा ॾिठो?
उन बंगले में नौकर रही सके तो, ड्राइवर रही सके तो, वॉचमैन रही सके तो, नथो रही सके तो पंहिंजो माउ ऐं पीउ। ताड़ी वॼायो। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि ते ताड़ियूं वॼायूं या करम पीटियूं? थोरो पंहिंजे पाण खां पुछो, पंहिंजे माउ पीउ खां सवाइ कहिड़ो तव्हां पंहिंजो फ्यूचर ठाहींदा? अरे हिकु माउ पीउ एॾी औलाद में पाले सघे थो, पर एॾी औलाद मिली करे हिकु माउ पीउ खे नथी पाले सघे। कहिड़ी तरक़ी कई आहे असां, कहिड़ी उन्नति कई आहे असां। ऐं ही जेको ॿार जो गानो थो ॻाए, बाबा बाबा मुंहिंजी शादी करायो, हिन में ॾेखारण जी कोशिशि कई आहे कि ॿार उहो ई सिखंदा आहिनि जेको घर में थींदो आहे। इन जे करे ॿारनि जे अॻियां अगरि तव्हां हुनजे वॾनि सां सही न हलंदा त ॿार थी करे उहो बि तव्हांजे साम्हूं, वॾा थी करे तव्हां सां सही न हलंदा। इन लाइ हू तव्हांजी इज़त कनि त उन्हनि जे साम्हूं तव्हां उन्हनि जे वॾनि जी इज़त कनि। ऐं ख़ासि करे कुझु ॻाल्हियूं मां कुझु लाइनूं हिंदी में चवंदसि, छाकाणि हिते जे स्टाफ ऐं थिएटर मालिक नाम सिंधी। हमारे देश को रोटी कपड़ा और मकान से ज्यादा आवश्यकता है तो धर्मनिरपेक्षता की, और दुनिया की सबसे धर्मनिरपेक्ष कौम यदि कोई है तो वो सिंधी कौम है, जो मंदिर हो, मस्जिद हो, गुरुद्वारा हो, चर्च हो, हर जगह सर झुका करके अपने मालिक के दर्शन कर लेती है। ये सद्भावना जो देश के विभाजन के समय पर खत्म हो गई थी, उस सद्भावना का निर्माण फिर से करना होगा, क्योंकि हम सबका खून एक है। हम हिंदुओं का खून केसरिया नहीं, मुसलमान का खून हरा नहीं। हमारा खून एक है, हमारे आंसू एक है, हमारी जरूरतें एक है। रोटी कपड़ा मकान शांति हम सबको चाहिए। हिकिड़ो वरी फ़ख्र सां चवणो पवंदो कि असां सिंधी आहियूं। कोहिनूर सिनेमा जे स्टाफ ऐं मालिक जा असां आभारी आहियूं, जिन असांखे ॾाढो सुठो कोऑपरेशन ॾिनो। तव्हां सभु पंहिंजो कुर्ब सां हिते ॿ पेर भरे करे आया। मां तव्हां सभिनी खे सलाम थो कयां। आयो लाल सवाई चो। आशीर्वाद कजन इन पिक्चर जी सफलता खे ॾिसी करे असां ॾाढो ठवराईंदा आहियूं। मां दिलीप जी आहे जे असां पिक्चर एॾी धीरे खटी कई आहे। सिंधी समाज, सिंधी ॿोली, सिंधी ॿोली। धन्यवाद। आयो मां सेविका लता जी केसवानी। ॿाहिरि हिन प्रोग्राम में तव्हां छा प्रोग्राम पिक्चर में कीअं लॻव? हिन पिक्चर सां छा सिखण लाइ मिलंदो? धार न थियो संदेश। और भैया कैसे हो? अखियुनि में लुढ़क भरियाइन, बादल भी वसण लॻाइन। अखियुनि में लुढ़क भरियाइन, बादल भी वसण लॻाइन। मुंहिंजे गुलशन जी तूं तारी, ॼण रोए थी दुनिया सारी। आहीं अखियुनि जी दूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। जो पेर थींदो सभागो, कोई दुख न ईंदे आडो। जो पेर थींदो सभागो, कोई दुख न ईंदे आडो। सिंधी में ॻाल्हाए।
परिवार में संयुक्त रहिजे इहो बि हिकिड़ो संदेश आहे में ॾाढी परिवार मुंहिंजे ख़्याल सां पिक्चर ॾिसंदा हूंदा तव्हांजी लाइफ में पहिरीं पिक्चर हूंदी तव्हांखे कीअं लॻी पिक्चर कहिड़ी कोन सिंधी केरु ॻाल्हाए सघंदो हा ॿुधायो अच्छी लगी हा सिंधी में ॿुधायो वापस महेश केतनी का पूछना कि पिक्चर के बारे में शॉर्ट में ॿुधायो कीअं लॻो तव्हांखे पारिवारिक फिल्म आहे सिंधी समाज लाइ पहिरियों नंबर फिल्म लॻी आहे ॾाढो सुठो परिवार जो ॿुधायो अथनि बिल्कुल पारिवारिक फिल्म के बारे में सब ध्यान ॾियनि पिया ऐं कुझु असांजे हिते ॾेखारी वई आहे पिक्चर में कि भई जेके शादी थियनि थियूं ऐं घोट कार में या घोड़ीअ ते अचे थो त हिन जेके दोस्त घुर्ज करनि था पैसनि जी उहा बि हिन में बयानु कई आहे इज़त तो हथ सारी न्याणी तू भागन वारी आई अखियुनि जी नूर न्याणी मुंहिंजी न्याणी भागन वारी आई अखियुनि जी नूर न्याणी मुंहिंजी न्याणी भागन वारी तव्हां पंहिंजे घर में ॿारनि खां सिंधी ॻाल्हाईंदा ज़रूरु ॻाल्हाईंदासीं बैनर तले ठहियल फिल्म जीवन चक्र का महान सफलता का पूरे इंडिया में पूरी सफलता जी विदेश में भी रिलीज थी उन जीवन साथी जी कोहिनूर सिनेमा में ॾेखारे वञे पई असांजा डायरेक्टर साहब हिते गॾु आहिनि छा था चवनि असांजा डायरेक्टर साहब मुंहिंजी महिनत सफल वई आहे जिन ॾिठी आहे उन्हनि खां पुछंदा त वधीक बहितर नरगु हिते आ सुरगु हिते आ नरगु हिते आ सिंधी समाज खे वधाइण में ॾाढी बढ़िया लॻी अॻियां बि अहिड़ी पिक्चरूं ठहनि ऐं माण्हुनि खे हिन सां प्रोत्साहित कनि त अॻियां बि अहिड़ी पिक्चरूं ठहणु खपनि वीडियो कोई माउ पीउ सां गॾु रहिजे माउ पीउ सां गॾु रहिजे ये घर ठातो रहे ॾाढी शिक्षा प्रदान जे सहयोग ॾिनो आहे न उन्हनि खे ॾाढी धन्यवाद समाज जी तरफ़ां वॾे जो मान जिते आ मिठ मोहब्बत जी ॻाल्हि जिते धार्मिक पिक्चरूं थियणु खपनि ॾाढी शिक्षा प्रदान जे सहयोग ॾिनो आहे न उन्हनि खे ॾाढी धन्यवाद समाज जी तरफ़ां सुर्गु ते आ क्रोध कलेश जो राज जिते आ
लक्ष्मीअ जो अपमान। दिलीप जी जे फिल्म ठाही आहे पूरी सिंधियत खे समर्पित आहे। उन्हनि हिकिड़ो ई उद्देश्य आहे कि सिंधियत कायम रहे, सिंधियत जी अलग जागंदी रहे, सिंधियत जी जोत जगंदी रहे। इन सिंधीअ लाइ, सिंधीअ जे ॾाढो प्रचार लाइ ॾाढो उन्हनि प्रयास कयो ऐं वॾे वॾे शहरनि में धूम मचाई। रत जो संबंध थधो जिते। सभी मेहमान जो तनुजारी प्रोडक्शन फिल्म की तरफ से तव्हां सभी जो हार्दिक स्वागत है, अभिनंदन है। नर्ग उतेया, नर्ग उतेया। सिंधी संस्कृति खे हिन लाइव करे छॾियो आहे। जेको मैसेज सिंधी समाज हमेशह ॾींदो रहंदो आहे, यूनिटी संगठन जंहिंमें ताक़त थींदी आहे। परिवार फिसलणो न खपे, परिवार हमेशह गॾनि में सिक्योरिटी ऐं समर्पण जी भावना हुजणी खपे ऐं परिवार तॾहिं वधंदो जॾहिं सिक्योरिटी हूंदी। दिलीप लालवानी के मां धन्यवाद थो ॾियां, हुन अहिड़ो मैसेज पंहिंजे समाज खे ॾिनो आहे। न सिर्फ़ु पंहिंजे समाज खे पर सॼो विश्व लाइ अॼोकी तारीख़ में हीउ मैसेज क़ाइमु आहे। ऐं यूनिटी कॾहिं बि घर जी टुटणी न खपे, उन यूनिटी में ताक़त आहे, संगठन में शक्ति आहे। धन्य आहे लालवानी साहब। तमामु सुठो लॻो इहो पिक्चर ॾिसी। असांखे लॻे थो वाक़ई में सिंधियत में पहुची विया आहियूं। तमामु बढ़िया लॻो। अहिड़ियूं मूवी अचणु खपनि हमेशह, 20 साल में अचणु खपे। तमामु सुठो लॻो। अॼु जेका पिक्चर ॾिसी थो जा हिकु लालवानी साहिब जो नायाब तोहफ़ो आहे, जंहिंमें तमामु सुठे नमूने सिंधी परिवार खे सम्झाणी ॾिनी वई आहे। ऐं मां सम्झां थो त अॼु जहिड़ो पिक्चरूं अॻे मूं कॾहिं कोन ॾिठी आहे। अॼु जेका पिक्चर आहे हिकु नायाब तोहफ़ो आहे सिंधी समाज जोधपुर वारनि जे लाइ। लालवानी साहब खे लख लख वाधायूं। घर के चाही त नर्ग बणाई, इहो त इहो त तुंहिंजे हथ में आहे, इहो त तुंहिंजे हथ में आहे। सुर्ग हिते आ, नर्ग हिते आ, सुर्ग हिते आ, नर्ग हिते आ। मरण खां पोइ कंहिं ॾिठो आ, सुर्ग हिते आ, नर्ग हिते आ, सुर्ग हिते आ, नर्ग हिते आ। धनुषधारी प्रोडक्शन से बैनर तले मिस्टर मानवाला दिलीप जी लालवानी जेके असां विच में आहिनि। फिल्म जीवन चक्र जी महान सफलता खां पोइ ही ॿी फिल्म जीवन साथी जेकी कल्ह ते शुरू थी आहे जोधपुर जे सभी खां ख़ूबसूरत कोहिनूर सिनेमा में। छो जे 12 फिल्मों जो टारगेट रखियो आहे लालवानी साहब। अगली जेकी फिल्म ईंदी जीवन धारा, उन शूटिंग हली रही आहे। दुनिया में जेको भी सिंधी आहे सो मुझो सगो भाव ऐं सगी भेण आहे। छाकाणि असांजी माउ हिकु आहे ऐं उहा आहे सिंधियत। इन नाते मां तव्हांजो सगो भाउ आहियां, तव्हां मुंहिंजा सगा भाउर ऐं भेनर आहियो। कि मुंहिंजूं माताऊं, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजा भाउर अञा जेके हिते सिंधी पिक्चर ॾिसण लाइ आया आहिनि ऐं जिन सिंधियत जो सबूत ॾिनो आहे कि तव्हांजे दिलि में केतिरी सिंधियत जो हुब आहे, केतिरो प्यार आहे, इहो ॾिसी करे मां बलहार वञा तव्हांजे मथां। पर छा थी वेंदो आहे तव्हांखे जेॾीमहिल तव्हां पंहिंजे घरनि में पहुचंदा आहियो? छो पंहिंजे ॿारनि खां सिंधीअ में कोन ॻाल्हाईंदा आहियो? अॼु मारवाड़ियुनि जे घर में मारवाड़ी ॿार ॼमनि पिया, गुजराती घर में गुजराती ॿार ॼमनि पिया।
पर सिंधियुनि जे घर में सिंधी ॿार ॼमण बंदि थी विया आहिनि छो? इहो सवाल आहे मुंहिंजो तव्हां सां। अरे असां सिंधी 16 ॿार ॼणींदा हुआ, पोइ बि जाठा ॿार, चाहे मायूं हुजनि या मावा हलंदा हुआ त धरती डुॾंदी हुई। उहो आहे असांजो सिंधी समाज। अॼु हिकिड़ो ॿार चूहे जेतिरो था ॼणीनि, अल्लाह मरा थी। भाई ॾिस त भाई तो तुॾे, माई ॾिस त माई पई तुॾे। हिकिड़ो ॿार उहो बि चूहे जेतिरो सीज़रिंग पई थिए। अॼु असां पंहिंजे ॿारनि खे न सिंधी ॿोली पिया ॾियूं, न सिंधी संस्कार पिया ॾियूं, न उन्हनि खे सॼो परिवार पिया ॾियूं। किथे भाउ आहे त भेण कोन्हे, भेण आहे त भाउ कोन्हे, अॻियां हली करे या मासी न हूंदी या चाचो न हूंदो। हीअ अधूरो संसार पिया ॾियूं असां पंहिंजे ॿारनि खे। इहे ॿार अॼु तव्हांजे साम्हूं छा पिया चवनि? अॼु थोड़ी तरक़ी छा थी आहे कि पंहिंजो फ्यूचर माउ पीउ खां परियां पिया तलाश कनि। अॼु असां पंहिंजे ॿारनि खे कॉन्वेंट स्कूल पढ़ाए करे ॾंद कढी करे खिलूं था। जेॾी महिल उहे असांखे चवनि था मम्मी डैडी, ॾंद कढी खिलूं था कि मुंहिंजा ॿार अंग्रेजी पिया ॻाल्हाइनि। इहो करम पिटण जो ॾींहुं अथव। मम्मी चइबो आहे मिस्र जे अंदरि जेका लाश पुराणी सड़ियल पई हूंदी आहे, केमिकल लॻल, उनखे मम्मी चइबो आहे। ऐं डैड चइबो आहे जेको मरी वञे। जेका औलाद ज़ीअरे मारे पई औलाद माउ पीउ खे, उनजी बोतली भाषा में मम्मी डैडी ॿुधी करे ॾाढो ख़ुशि पिया थियो। मूंखे सम्झ में नथो अचे छो इहे ॿार वैलेंटाइन डे पिया मनाइनि, पर इन्हनि ॿारनि खे इहो ख़बर कोन्हे कि टीजड़ी छा थींदी आहे, थधिड़ी छा थींदी आहे, सतह छा थींदी आहे, रक्षाबंधन जो महत्व छा थींदो आहे। इन्हनि खे त फ्रेंडशिप डे ख़बर आहे। न्यू ईयर ॾींहुं दारू पी करे सॼी राति नचनि था। अरे उन्हनि खे ॿुधायो कि असांजो न्यू ईयर चेटी चंड आहे बाबा। अॼु बि हिकु होलीअ में असां सिंधी हिकिड़ो लोलो पचाईंदा आहियूं, उन ते हिकिड़ो सन्नो धाॻो वेरींदा आहियूं पैलास जे रूप में। हिन घोर कलयुग में बि लोलो सड़ी वेंदो आहे, पर धागे खे आंच कोन ईंदी आहे। छा असां पंहिंजे ॿारनि खे इहो ॿुधायूं था? Johnny, Johnny, yes papa, eating sugar, no papa, open your mouth, ha ha ha, इहो हा हा करे तव्हांखे खाई छॾींदा। अरे संपत्ति जा वारिस थींदा, कोर्टून में विढ़ंदा भाउर, तव्हांजी ॿोली जा वारिस कोन थींदा, तव्हांजी सभ्यता जा वारिस कोन थींदा। मूंखे हिकिड़ो काको गॾियो, चए लालवाणी साहिब, भगवान झूलेलाल जो ॾिनल मूंखे सभु कुझु आहे। मां पंहिंजे जीअर ई पंहिंजे चइनिनि पुटनि खे 4 दुकान खोलाए ॾिना आहिनि, 4 बंगला वठी ॾिना आहिनि। मुंहिंजे मरण खां पोइ विढ़ण न खपनि। अरे ॿार ॼणा थी, नंग ॼणा थी। अरे ॿार हुजनि जेके संस्कृति खे वधाइनि, सभ्यता खे वधाइनि, माउ पीउ जे नाले खे वधाइनि, बुज़ुर्गनि जे वंश खे वधाइनि, सिंधियत खे वधाइनि, समाज खे सुठो रखनि। उहा त तव्हांजी औलाद आहे। तव्हां धीरू भाई अंबानी खां वधीक औलाद लाइ पैसो न छॾे सघंदा, पर उन जा ॿार अनिल मुकेश अॼु तक विढ़नि पिया। खपे तव्हांखे ॿारनि खे ॾियणो आहे त उन्हनि खे सभ्यता ॾियो, संस्कृति ॾियो। पर अगरि पिक्चर वणी हुजे त मूंखे वचन खपनि। अॼु खां पोइ पंहिंजे वॾनि खां खारो फिको अखर न ॻाल्हाईंदासीं ऐं पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हाईंदासीं त सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। मां चवण निकितो आहियां कि जेको सिंधी थी करे पंहिंजे घर में सिंधी नथो ॻाल्हाए, सो गऊ हत्या खां वॾो महापाप पियो करे। इहो महापाप न थिए, इन जे करे मां दर दर घुमी रहियो आहियां। पंहिंजा कम धंधा कारोबार पंहिंजो ॻोठ छॾे करे हर ॻोठ में फिरी रहियो आहियां कि मां मुंहिंजे सिंधियुनि खे इहो पैगाम ॾेई सघां। बेली डावा थियो, पंहिंजी सभ्यता संस्कृति खे वधायो, पंहिंजी ॿारनि खे पंहिंजे वॾनि सां जोड़ियो, पंहिंजूं वण खे जड़ुनि सां जोड़े रखो त पंहिंजो वण साओ रहे, छां बि ॾे, फल बि ॾे। हर समाज उहो मरी वेंदो आहे जंहिंजी पहचान मरी वेंदी आहे, ऐं पहचान मरंदी आहे ॿोलीअ सां। पंहिंजी ॿोलीअ खे जीअरो रखो, इहो असांजो वॾे में वॾो स्वार्थ आहे। तव्हांखे इहा पिक्चर ज़रूरु वणंदी। ऐं जेसि तक पिक्चर में दी एंड जो बोर्ड न अचे न उथिजो। फौरन
अशोक मूलचंदानी जेठान लालवानी वगैरह निवेदन कयो आहे कि दिलीप भाऊ इहो हिकिड़ो शो ॿियो हलणु खपे। शो सुभाणे बि हलंदो, इन ॻाल्हि जी मां घोषणा थो कयां। कि जीवन चक्र मुंहिंजी पहिरीं फिल्म तव्हां तक न पहुची सघी आहे। मां उम्मीद कंदुमि कि उहा पिक्चर तव्हांखे जल्दी पहुचायां। ऐं मुंहिंजी टी फिल्म ठही रही आहे जीवन धारा, उनजी शूटिंग मां तव्हांजे जोधपुर में बि कंदुमि। तव्हां जहिड़ा घणेई साथी पर्दे ते नज़र ईंदा। आयो लाल सोइचो। सुर्ग हिते आ नर्ग हिते आ, सुर्ग हिते आ नर्ग हिते आ, मरण खां पोइ कंहिं ॾिठो आ, सुर्ग हिते आ नर्ग हिते आ, सुर्ग हिते आ नर्ग हिते आ। आज्ञा में परिवार जिते आ, दियज रूप में मुँह जिते आ, माँ जे रूप में ससु जिते आ, नंढ वॾे जो मान जिते आ, मिठ मोहब्बत जी ॻाल्हि जिते आ, मिठ मोहब्बत जी ॻाल्हि जिते आ, सुर्ग उते आ, सुर्ग उते आ, सुर्ग उते आ, सुर्ग उते आ। क्रोध कलेश जो राज जिते आ, लक्ष्मीअ जो अपमान जिते आ, नफ़रत जो माहौल जिते आ, लोभ लालच जो भाव जिते आ, रत जो संबंध थदो जिते आ, रत जो संबंध थदो जिते आ, नर्ग उते आ, नर्ग उते आ, नर्ग उते आ, नर्ग उते आ। मात पिता जो आदर जिते आ, दुख सुख जो साथ जिते आ, मान जिते सन मान जिते आ, आदर प्रेम जो भाव जिते आ, सुख स्मृति शांति जिते आ, सुख स्मृति शांति जिते आ, सुर्ग उते आ, सुर्ग उते आ, सुर्ग उते आ, सुर्ग उते आ।
खे चाहीं त सुर्ग बणाई, घर खे चाहीं त नर्ग बणाई। इहो त तुंहिंजे हथ में आहे, इहो त तुंहिंजे हथ में आहे, इहो त तुंहिंजे हथ में आहे। सुर्ग हिते आ नर्ग हिते आ, सुर्ग हिते आ नर्ग हिते आ। मरण खां पोइ कंहिं ॾिठो आ, सुर्ग हिते आ नर्ग हिते आ, सुर्ग हिते आ नर्ग हिते आ। अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। आहीं अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। अखियुनि में लुढ़क भरियाइन, बादल भी वसण लॻाइन। अखियुनि में लुढ़क भरियाइन, बादल भी वसण लॻाइन। मुंहिंजे गुलशन जी तूं तारी, ॼण रोए थी दुनिया सारी। आहीं अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। जो पेर थींदो सभागो, कोई दुख न ईंदे आडो। जो पेर थींदो सभागो, कोई दुख न ईंदे आडो। आहे झूलण धर निज़ारी, माणे तूं सदा बहारी। आहीं अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। तूं सब जो मान रख जाए, सेवा तूं सब जी कजाए। तूं सब जो मान रख जाए, सेवा तूं सब जी कजाए। आहे इज़त तो हथ सारी, न्याणी तूं भागन वारी। आहीं अखियुनि जी नूर
भागन वारी मुझ न्याणी भागन वारी मुझ न्याणी सुर्ग हिते नरग हिते सुर्ग हिते नरग हिते मरण खां पोइ कंहिं ॾिठो सुर्ग हिते नरग हिते सुर्ग हिते नरग हिते आज्ञा में परिवार जिते दिया जे रूप में मुँह जिते माँ जे रूप में ससु जिते नंढ वॾे जो मान जिते मिठ मोहब्बत जी ॻाल्हि जिते मिठ मोहब्बत जी ॻाल्हि जिते सुर्ग उते सुर्ग उते सुर्ग उते सुर्ग उते क्रोध कलेश जो राज जिते लक्ष्मीअ जो अपमान जिते नफ़रत जो माहौल जिते लोभ लालच जो भाव जिते रत जो संबंध थदो जिते रत जो संबंध थदो जिते नरग उते नरग उते नरग उते नरग उते मात पिता जो आदर जिते दुख सुख जो साथ जिते मान जिते सन मान जिते आदर प्रेम जो भाव जिते सुख स्मृति शांति जिते
सुख स्मृति शांति जिते सुर्ग उते सुर्ग उते सुर्ग उते सुर्ग उते घर के चाही त सुर्ग बणाई घर के चाही त नरग बणाई इहो त तुंहिंजे हथ में आहे इहो त तुंहिंजे हथ में आहे इहो त तुंहिंजे हथ में आहे सुर्ग हिते नरग हिते सुर्ग हिते नरग हिते मरण खां पोइ कंहिं ॾिठो सुर्ग हिते नरग हिते सुर्ग हिते नरग हिते अखियुनि जी नूर न्याणी मुंहिंजी न्याणी भागन वारी आई अखियुनि जी नूर न्याणी मुंहिंजी न्याणी भागन वारी अखियुनि में लुढ़क भरियाइन बादल आई अखियुनि जी नूर न्याणी मुंहिंजी न्याणी भागन वारी आई अखियुनि जी नूर न्याणी मुंहिंजी न्याणी भागन वारी पर जोधपुर जो प्यार मोहब्बत हिते जो इन खां पहिरीं जीवन चक्र फिल्म ठही हुई जेकी जोधपुर में कोन लगी उन लाइ लालवाणी साहब खे सभिनी असां भाउरनि निवेदन कयो आहे पर हाणे जेकी फिल्म इहा जीवन साथी इन खां पोइ नई फिल्म ठहे पई जीवन धारा कल्ह पिक्चर में एंड भी लालवाणी साहब सभिनी खां रूबरू थिया हेॾी वॾी शख्सियत हुजण खां पोइ बि ॾाढो सुठो रोल आहे लालवाणी साहब जो तव्हां ॾिसिजो हुन में उन खां पोइ बि लालवाणी साहब चाहे 8 साले जो हुजे चाहे 80 साले हुजे लालवाणी सभिनी सां लालवाणी साहब सभिनी खां हथ मिलायो छो जो सभु भाउर हुननि जे दिलि में वसियल आहिनि सिंधी पत्रिका जय अमरलाल जा संपादक भी हैं ऐं गॾोगॾु मां इहो ॿुधाईंदुमि कि असांजा जेके लालवाणी साहब आहिनि बॉम्बे जी फेमस अख़बार धनुषधारी उन्हनि जा बि मालिक आहिनि अॼु जीवन साथी फिल्म जो टियों ॾींहुं जेको हिते शानदार प्रदर्शन थी रहियो आहे हाणे असां जे असांजे इन सुहिणे कम में सिंधी भाउरनि जो प्यार मोहबत ऐं क़ुर्ब जेको असांखे ॾेखारियो अथनि उन कार्य लाइ मां फिल्म जे निर्माता निर्देशक सिंधियत खे समर्पित सिपाही
दिलीप लालवानी के अनुरोध कंदसि त अहिड़नि हस्तियुनि जो माल्यार्पण करे उन्हनि जो सम्मान कनि ताकि अॻिते बि हू सिंधियत जे वाधारे लाइ कमु करे सघनि। सुर्ग हिते आ नर्ग हिते आ सुर्ग हिते आ नर्ग हिते आ मरण खां पोइ कंहिं ॾिठो आ सुर्ग हिते आ नर्ग हिते आ। न्यू ईयर था मनाईंदे 31 दिसंबर ते सॼी राति शराब पी करे डांस था कनि। उन्हनि ॿारनि खे इहो यादि ॾियारियो कि पुट असां सिंधी आहियूं, असांजो नओं साल चेटी चंड आहे 31 दिसंबर कोन्हे। अॼु असांजा ॿार 14 फरवरी ते वैलेंटाइन डे था मनाइनि। वैलेंटाइन डे छो था मनाइनि? छाकाणि असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी सिंधी सभ्यता संस्कृति खां परियां करे रहिया आहियूं। उन्हनि खे इहो ख़बर ई कोन्हे कि टीचरी जो मतिलबु छा थींदो आहे, थधिड़ी जो मतिलबु छा थींदो आहे, सतहि जो मतिलबु छा थींदो आहे, गोगे जो मतिलबु छा थींदो आहे, रक्षाबंधन छाखे चइबो आहे, उनजो महत्व छा आहे, उहो भुलिजी रहिया आहिनि। इन लाइ हू छा था मनाइनि? फ्रेंडशिप डे। फ्रेंडशिप डे था मनाइनि। मदर डे, फादर डे। अरे मदर ऐं फादर जो डे थींदो आहे छा? अरे जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी असांजे पुठियां कुर्बान करे छॾी, उन लाइ डे मनाईंदासीं? अरे मां जे चरणनि जे हेठां त जन्नत आहे, सॼी ज़िंदगी उन जे लाइ हुअणु खपे। अॼु बि हिन घोर कलयुग में असांजो सिंधी समाज होलीअ ते हिकिड़ो लोलो पचाईंदो आहे, उन ते हिकिड़ो सन्हो धाॻो वेरींदो आहे पैलाज़ जे रूप में। असांजो भॻवान छा त लॼ पियो रखे, हिन घोर कलयुग में लोलो सड़ी थो वञे पर धागे खे आंच नथी अचे। असां पंहिंजे ॿारनि खे सम्झायूं कि पुट अहिड़ो आहे असांजो धर्म, अहिड़ी आहे असांजी सम्झ, अहिड़ियूं आहिनि असांजूं रीतियूं रिवाज। अॼु असांजा ॿार माउ पीउ खां परियां रही करे पंहिंजो फ्यूचर था ॻोल्हिनि। चवनि था हर कंहिंखे पंहिंजो फ्यूचर ॻोल्हण जो पूरी आज़ादी आहे। अरे जड़ुनि सां परियां रही करे को वण साओ रही सघंदो आहे छा? वण त उहो जेको साओ रहे, छां बि ॾे ऐं फल बि ॾे। माउ पीउ हेॾी औलाद पाले सघनि था, पर हिन घोर कलयुग में हेॾी औलाद मिली करे हिकु माउ पीउ खे नथी पाले सघे। छा तरक़ी कई आहे असां? कहिड़ी तरक़ी करे रहिया आहियूं? असांजा ॿार अंग्रेज़ी में पढ़ंदा, ABCD पढ़ंदा। अरे ॿारनि खे पढ़ायो, पर उहो न पढ़ायो कि हू पंहिंजी सभ्यता भुलिजी वञे, पंहिंजी संस्कृति भुलिजी वञे, पंहिंजे पाण खे सिंधी सॾाइण में शर्म महसूस करे, पंहिंजे माउ पीउ खे माउ पीउ चवण में शर्म महसूस करे। अहिड़ी पढ़ाई कहिड़े कम जी? औलाद हुजे जेका संपत्ति जी वारिस न संस्कृति जी वारिस हुजे, उहा सची औलाद आहे, हुनखे सलाम आहे। अॼु असां पंहिंजे ॿारनि खे न पूरी तरह रीति रिवाज ॾेई रहिया आहियूं, न भाषा ॾेई रहिया आहियूं। असां पंहिंजे बुज़ुर्गनि खां पंहिंजे ॿारनि खे अलॻि करे रहिया आहियूं। को ॾाढो ॾाढी धड़को था ॾे ॿार खे, नुंहुं थी करे चए मेरे मोनू को क्यों डांटा, ॼण को पंहिंजे माउ पीउ जे घरां खणी आई हुजे। अरे मुंहुं खां मिठो व्याज थींदो आहे। ॾाॾे ॾाॾीअ जी रांदीगर थींदा आहिनि उनजा ॿार। अॼु असां नंढा हुआसीं, असांजे घर में 2 टाइम जी रोटी बि कोन हुई। पढ़ाई बि असां म्युनिसिपैलिटी जे लाइट जे हेठां कंदा हुआसीं। अॼु जे ॿारनि खे टिप टॉप यूनिफॉर्म था ॾियूं, सुबुह जो तयार ब्रेकफास्ट, घर अचण वञण लाइ असां बस जी बंदोबस्त था कयूं, मैचिंग यूनिफॉर्म, मैचिंग सभु कुझु था ॾियूं। तंहिंखां पोइ बि ॿार नंढी नंढी ॻाल्हि ते डिप्रेशन जा शिकार था थियनि, आत्महत्या मथां आत्महत्या पिया कनि। ऐं यूरोप अमेरिका में नंढी नंढी ॻाल्हि ते ॿार आत्महत्या कनि पिया, उन्हनि जे लाइ मामूली ॻाल्हि आहे। पर असांजे भारतीय सभ्यता संस्कृति, सिंधी सभ्यता संस्कृति सां गॾु रही करे को माण्हू आत्महत्या नथो करे सघे। अहिड़ो असांजो समाज, अहिड़ी
असांजी संस्कृति कोई भी मूंखे सम्झ में नथो अचे कि तव्हां पंहिंजे पाण खे सिंधी सॾाइण में कीबायो छो था। अरे फ़ख्र सां चओ असां सिंधी आहियूं, गर्व सां चओ असां सिंधी आहियूं ऐं अभिमान सां गॾु चओ सिंधी आहियूं। मां बॉम्बे में हुअसि, मूंखां कुझु पत्रकारनि पुछो कि दिलीप भाई तव्हां सॼे हिंदुस्तान में सिंधियत जो एॾो प्रचार था कयो, इहो प्रेरणा तव्हांखे किथां मिली? मां चयो इहा प्रेरणा मूंखे मिली बाल ठाकरे ऐं राज ठाकरे मां। उन्हनि खे पंहिंजे मराठी जॻह ते एतिरो अभिमान आहे त मूंखे मुंहिंजे सिंधी जॻह ते एतिरो अभिमान छो न हुजे। कुछ लाइनूं मां हिंदी में ॻाल्हाईंदुसि, छाकाणि हिन सिनेमा जो मालिक ऐं सिनेमा जो स्टाफ नान सिंधी आहे। उन्हनि तक भी मुंहिंजा इहे वीचार पहुंचनि कि सिंधी समुदाय इस देश की आत्मा है। सिंधी भाषा, सिंधी संस्कृति मानवता की आत्मा है। सिंधियत को बचाना मानवता को बचाना है। सिंधी समाज, सूफी समाज, संत कंवरराम का समाज, लीलाशाह बापू का समाज, वसंत शाह का समाज, बापू आसाराम का समाज है। इस समाज और इस संस्कृति को बचाना, मानवता को बचाना है। 1947 से पहले जो हमारे अंदर भाईचारा था, सिंधियत का भाईचारा, वो पूरे देश के अंदर, पूरी दुनिया के अंदर रहे। उसी में हमारा देश तरक्की करेगा, उसी में ही हमारी दुनिया तरक्की करेगी। मां एक दफो वरी तव्हांखे चवंदुमि, पंहिंजी सिंधियत सां प्यार कयो। मुंहिंजे जिन भाउरनि हिन सिंधियत जे महायज्ञ में तिर जव जो सहयोग ॾिनो आहे, मां उन्हनि सभिनी भाउरनि जो थोराइतो आहियां। मां त सभिनी जो आभारी आहियां जेको सिंधियत जे सदके तव्हां सुबुह जो हेॾो टाइम कढी करे हिन फिल्म खे ॾिसण आया आहियो। ऐं इहो विश्वास मुंहिंजो पको कयो अथव त जेसि तक तव्हां जहिड़ा माण्हू हिते मौजूदु आहिनि, मुंहिंजी सिंधियत कॾहिं ख़तमु नथी थी सघे, मुंहिंजी सिंधी भाषा कॾहिं ख़तमु न थी सघे। अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। आई अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। अखियुनि में लुढ़क भरियाइनि, बादल भी वसण लॻाइनि। अखियुनि में लुढ़क भरियाइनि, बादल भी वसण लॻाइनि। मुंहिंजे गुलशन जी तारी ॼण रोए थी दुनिया सारी। आई अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। जो पेर थींदो सभागो, कोई दुख न ईंदे आॾो। जो पेर थींदो सभागो, कोई दुख न ईंदे आॾो। आहे झूलण धरनी ज़ारी, माणे तू सदा बहारी। आई अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी।
जो मान रख जाए, सेवा तू सब जी क जाए। तू सब जो मान रख जाए, सेवा तू सब जी क जाए। आहे इज्जत तो हथ सारी, न्याणी तू भागन वारी। आई अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। आई अखियुनि जी नूर न्याणी, मुंहिंजी न्याणी भागन वारी। मुंहिंजी न्याणी भागन वारी, मुंहिंजी न्याणी भागन